अस्सलाम वालेकुम तमाम दोस्तन के जेके भी हिन वीडियो के ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहिनि। हीअ वीडियो नंबर 6 आहे जंहिंमें आउं डिस्कस कंदुसि त तव्हां स्पीसीस में मुख़्तलिफ़ क़िस्म जी डेटा कीअं इंपोर्ट कयो या कीअं उनखे कॉल या घुरायो। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु शागिर्दी यूनिवर्सिटी पाकिस्तान सां आहे। हिन वीडियो में मां ॿ शयूं डिस्कस कंदुमि। पहिरियों इहो डिस्कस कंदुसि त एक्सेल जेका डेटा आहे उहा पंहिंजे स्पीसीस में तव्हां कीअं घुरायो ऐं ॿी का डेटा आहे उहा डेट डॉट आर टेक्स्ट फाइल जेको आहे उहो तव्हां पंहिंजे स्पीसीस सॉफ्टवेयर में कीअं इंपोर्ट या घुरायो। इहे ॿ जेके अॼु जा टॉपिक आहिनि। हीउ जेको पूरो वीडियो आहे हिन में थियोटिकली मां जेको आहे न सॼी शयूं डिस्कस कंदुमि ऐं इन सां ई जेको आहे ॿियो वीडियो जेको 7 नंबर वीडियो आहे उन में प्रैक्टिकली मां ॿुधाईंदुमि त तव्हां इन स्पीसीस में इहे जेको आहे डेटा फाइल जेके आहिनि तव्हां कीअं घुराए सघो था। सभ खां पहिरियों तव्हां ज़रूरी आहे त तव्हां स्पीसीस खोलींदव। जॾहिं स्पीसीस खोली त उन में हिकिड़ो बटण तव्हांखे बिल्कुलु कुंड में मिलंदो जंहिंजो नालो ओपन। जीअं तव्हां ओपन बटन खे क्लिक कंदव त उते तव्हांखे अहिड़े क़िस्म जा 2-3 ऑप्शन मिलंदा। हिन में 4 नंबर ऑप्शन आहे इंपोर्ट डेटा। इंपोर्ट डेटा खे तव्हां जीअं क्लिक कंदव त तव्हांखे ड्रॉप डाउन मेन्यू मिलंदो जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जूं डेटा टाइप्स आहिनि जेके तव्हां पंहिंजे स्पीसीस में कॉल कराए ऐं उन ते खोले करे उनखे कमु करे सघो था। जी त हिन में काफ़ी टाइप्स आहिनि ऐं एतिरो टाइम न आहे जो हिकु हिकु शइ खे डिस्कस कजे, पर जेके तक़रीबन घणियूं जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं, मिसाल एक्सेल आहे त उहा CSV यानी कॉमा सेपरेट वैल्यू डेटा आहे या टेक्स्ट डेटा। इहे मुख़्तलिफ़ फॉर्मेट आहिनि जेके असां अक्सर यूज़ कंदा रहंदा आहियूं। ॿिया बि फॉर्मेट जीअं सॉस सॉफ्टवेयर जी डेटा आहे या स्टाडा सॉफ्टवेयर डेटा आहे, इहा बि तव्हां हिन में खोले सघो था उन सॉफ्टवेयर जी। पर ख़ासि तौर ते ही ॿ क़िस्म आहिनि जेके जेको आहे डेटा असां अक्सर इस्तेमालु कंदा रहिया आहियूं। प्यारा दोस्तो, असांखे जेको पहिरियों फॉर्मेट आहे उहो आहे एक्सेल। एक्सेल तव्हां ॾिसो सम्झो था माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो हिकिड़ो टूल आहे जंहिंमें असांखे अॻु डेटा मिलंदी आहे। अक्सर तौर ते कॾहिं कॾहिं ज़रूरी हूंदो आहे त असां ऑनलाइन डेटा क्रिएट कंदा आहियूं। मिसाल जे करे असांजी जेका डेटा जेका असांजी सैंपल साइज़ आहे उहा तमामु घणी परे परे आहे, हेट्रोजीनियस जेको आहे ऐं लोकेशन मुख़्तलिफ़ आहे, त बहितर आहे त असां ऑनलाइन डेटा वठूं। या अॼुकल्ह जेको मामिलो हली रहियो आहे कोविड-19 जो मसइलो बि हली रहियो आहे, जंहिंजे करे बि माण्हू हिक ॿिए खां मिलण खां गुरेज़ कनि था, त बहितर इहो आहे त ऑनलाइन डेटा असां वठूं। जॾहिं असां अक्सर ऑनलाइन डेटा खे असां वठंदा आहियूं त उहा तक़रीबन अक्सर तौर ते उहा डेटा जेका असांखे एक्सेल फॉर्मेट में मिलंदी आहे। हाणे इहा डेटा जेको आहे तव्हां गूगल जे ज़रिए वठो या सर्वे मॉन्की ज़रिए वठो या ॿिए कंहिं सर्वे वेबसाइट जे ज़रिए वठो, त तक़रीबन इहा डेटा जेका असांखे एक्सेल शीट में मिलंदी आहे। या तव्हां जे बदिरां कंहिं ॿिए डेटा क्रिएट कई आहे ऐं उहा डेटा तव्हांखे शायदि एक्सेल शीट में या कंहिं बि क़िस्म जी डेटा एक्सेल में मिले, त तव्हां उनखे पंहिंजे स्पीसीस में बआसानी घुराए इन ते तव्हां कमु करे सघो था। हाणे उन स्पीसीस खे कीअं घुराइजे, इन जा ही स्टेप्स आहिनि जेके असां उहे फॉलो कंदासीं त आसानी तौर सां असां डेटा खे कॉल करे सघूं था। जीअं मां सॉफ्टवेयर खोले थो, सभ खां पहिरियों तव्हां फाइल में वेंदो। फाइल में जीअं क्लिक कंदो त ॿियो नंबर जेको ऑप्शन ओपन आहे इनखे तव्हां क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स मिलंदा। उन में स्क्रिप्ट आहे, आउटपुट आहे, साइंटिक्स आहे ऐं डेटा आहे। असांजो कमु हिते सिर्फ़ु डेटा आहे। साईं तव्हां जी डेटा खे क्लिक कंदव त अॻिली जेको विंडो खुली ईंदी हीअ। हाणे हिन में तव्हांखे ड्रॉ जेको आहे फाइल ऑफ द टाइप, कहिड़ो टाइप जो फाइल आहे उहो टाइप मूंखे ॾियणो पवंदो। जीअं त असांजो एक्सेल जो टाइप आहे, हिते तव्हां ॾिसंदव त हिते किथे बि तव्हांखे एक्सेल जो जेको आहे उहो कोन थो मिले। इन करे असां हिते वञी करे ऑल फाइल्स में तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे जेके रिक्वायर्ड जेके बि तव्हांजी फाइल्स जेकी पिया उहे त सभु अची वेंदा। उन खां पोइ तव्हां हुनखे जेको बि तव्हांजो फाइल आहे क्लिक करे ऐं तव्हां जेको ओपन खे क्लिक कंदो त उहो फाइल खुली ईंदो। तंहिंखां पोइ जॾहिं बि फाइल असांजो खुलंदो आहे एक्सेल में, त असां एक्सेल में इहा कोशिशि कंदा आहियूं जेकॾहिं असांजी पहिरीं लाइन में जेकॾहिं कुझु असांजो रीड वेरिएबल फ्रॉम द फर्स्ट रो यानी वेरिएबल नेम ॾिनल आहिनि, त असां उनखे ऑप्शन खे चेक करणो पवंदो। त जीअं असांजे एक्सेल डेटा में जेकॾहिं पहिरीं लाइन में असांजा वेरिएबल नाला आहिनि त उहे नाला बि अची वञनि। जेके तव्हां हिनखे चेक न कंदव त जेका डेटा आहे उहा ॿी लाइन खां अची वेंदी ऐं उन खां पोइ रॉ डेटा जेका बि डेटा उहा अची वेंदी। इन खां पोइ तव्हां क्लिक ओके कंदो त उहा डेटा अची वेंदी ऐं तव्हांखे अहिड़ी क़िस्म जो फाइल मिलंदो। हाणे हिन में जॾहिं तव्हां डेटा कंदो त हिन मां सभ खां पहिरियों ही आहे तव्हांजी
पाथ आहे जितां तव्हांजी डेटा अची वई आहे। हीअ डेटा फाइल आहे GPP ऐं में ॾिसो था त XLSX हीअ जेको एक्सटेंशन आहे इहो एक्सटेंशन आहे तव्हांजो एक्सेल जो। ऐं हीअ वर्कशीट आहे जंहिंमें तव्हांखे पूरे डेटा शीट जे बारे में इंफॉर्मेशन आहे त कहिड़े खां कॉलम खां वठी ऐं कहिड़े कॉलम ताईं इहे शयूं आहिनि, यानी A1 खां AP ताईं इहे आहिनि। ऐं टोटल सैम्पल साइज़ 360 आहिनि जंहिंमें ऑब्ज़र्वेशन्स। हाणे की तव्हां सॼी डेटा कॉल करणु चाहियो था त ठीकु आहे, जेके तव्हांखे इन में का रेंज ॾियणी आहे, मिसाल A1 खां वठी AS ताईं असांजो खपे ऐं ॿी सॼी डेटा न खपे त उहो रेंज तव्हां ॾींदव। की तव्हांजी सॼी डेटा खपे त तव्हां हिते इहो लिखी तव्हां ॾींदव। ऐं उन खां पोइ तव्हां हिते ई ज़रूरु चेक खणंदव त जंहिंजो मक़सदु आहे त तव्हांजी डेटा में जेके हीअ जीअं ॾिसो था हेडिंग आहिनि, वेरिएबल नेम आहिनि, इहे वेरिएबल नेम बि तव्हांजी स्पीचिस में हिते अची वञनि। जेके तव्हां हिनखे चेक न कंदो त डेटा अची वेंदी पर वेरिएबल नाला न अची वेंदा ऐं ॾाढो ॾुखियो थी वेंदो सम टाइम त कहिड़ी डेटा कहिड़े वेरिएबल जी आहे। इन करे इहो लाज़मी आहे त असां इहो चेक करे वठूं। तंहिंखां पोइ तव्हां ॾिसंदव त उहा डेटा तव्हांजी सॉफ्टवेयर में अची वेंदी ऐं तव्हां आसानी सां कमु करे सघो था। ॿी क़िस्म जी डेटा आहे उहा असां हुनखे DAT चवंदा आहियूं, या टेक्स्ट फाइल आहे जंहिंजो ही हिकिड़ो इमेज तव्हांजे साम्हूं आहे। अहिड़ी क़िस्म जी डेटा तव्हांखे मिली सघे थी का तव्हां स्पीसिस में घुराए करे उन ते कमु करणु घुरो था। हाणे अहिड़ी क़िस्म जी डेटा असां स्पीसिस में कीअं घुराईंदासीं त इन लाइ सभ खां पहिरियों साॻियो ई प्रोसेस आहे त फाइल में वञी करे तव्हां इंपोर्ट डेटा में तव्हां टेक्स्ट डेटा खे क्लिक कंदव। जीअं क्लिक कंदव त तव्हांखे ही हिकिड़ो फाइल मिली वेंदो हिकिड़ी ब्राउज़िंग जे लाइ। त तव्हां हिते ॿुधाईंदो त तव्हांजी डेटा उहा पई किथे। रिपोर्ट विज़िट में टोटल 6 जेके आहिनि स्टेप्स आहिनि जेके असांखे पूरा करणा आहिनि। हाणे हिते जेको आहे स्टेप नंबर 1 आहे आउट ऑफ 6। हाणे तव्हां ॾिसो था त असां ॿिए हुते करणु छा था चाहियूं त हीअ जेकी 2 इमेज आहे हीअ आहे तव्हांखे ॿुधाए रहियो त असां करणु छा था चाहियूं, यानी असां डेटा खे असां स्पीसिस में भरणु चाहियूं था। इन हवाले खां ॾिसो, डज़ योर टेक्स्ट फाइल मैच अ प्रिफर्ड फॉर्मेट, जेके अॻिमें को फॉर्मेट आहे उन सां मैच थिए थो त ठीकु आहे, येस कंदव त उहो ब्राउज़ करे तव्हां उहो डेटा आणींदव। जेके नथो मैच थिए त नो करे छॾियो त इंटायरली न्यू डेटा जेका डेटा तव्हां। हाणे हीअ जेको आहे तव्हांखे ॿुधाए थो त इमेज त डेटा तव्हांजी कहिड़े क़िस्म जी आहे ऐं तंहिंखां पोइ तव्हां नेक्स्ट कंदव। जे नेक्स्ट कंदव त तव्हां स्टेप नंबर 2 में अची वेंदव। हाणे स्टेप नंबर 2 में सभ खां पहिरियों तव्हांखां इहो पुछे थो त हाउ आर यू अरेंज्ड, हाउ योर वेरिएबल्स आर अरेंज्ड। ये डिलिमिटेड आहिनि या फिक्स विथ वेरिएबल आहिनि। त असां जेका डेटा आहे उहा असांजी कॉमा या टेब सां आहे, इन करे असां हिनखे डिलिमिटेड असां के चेक कंदासीं ऐं फिक्स विथ सां न कंदासीं। छो जो असांजे डेटा में या त कॉमा आहिनि या टेब आहे या पोइ स्पेस आहे। इन जे करे उन खां पोइ ॿियो जेको ऑप्शन सुवाल आहे उहो आहे त आर वेरिएबल नेम इंक्लूड इन द टॉप ऑफ द योर फाइल। छा तव्हांजी फाइल जे टॉप में वेरिएबल नाला आहिनि। जीअं गुज़िरियल जेका अॻिमें जेका टेक्निक जेका डेटा एक्सेल वारी जेका डेटा असां ट्रांसफर कयूं पिया या इंपोर्ट कयूं पिया, उन में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे वेरिएबल नाला जेके अहिड़ी क़िस्म जा वेरिएबल नाला हिन में बि आहिनि त पोइ तव्हां ॿुधाईंदव त उहो कहिड़ी लाइन ते आहिनि, पहिरीं लाइन ते आहिनि, 5 लाइन ते आहिनि, 5 लाइन ते आहिनि। उहा लाइन तव्हांखे ॼाणी पवंदी। उमूमी तौर ते उहे जेके नाला हूंदा आहिनि वेरिएबल जा नाला उहे असांजा पहिरीं लिस्ट में हूंदा आहिनि, पहिरीं लाइन में हूंदा आहिनि। जेके असां हीअ पहिरीं नंबर 1 ॾींदो, जेके 5 लाइन ते आहिनि त 5 ॾींदो, उहो तव्हां ते आहे। उन खां पोइ आहे त डेसिमल सिंबल कहिड़ो आहे, असां हुनखे कहिड़ी तरीक़े सां डीलिमिट कयो आहे, उहो पीरियड सां या कॉमा सां। असां हुन पीरियड सां कयो कॉमा सां त उहो कॉमा कंदो, न त असां तक़रीबन पीरियड सां ई हूंदो आहे। इन खां पोइ वरी तव्हां नेक्स्ट ऑप्शन खे तव्हां चेक कंदव, टिक कंदव त तव्हां अॻिले स्टेप ते अची वेंदो। हाणे हीअ आहे स्टेप नंबर 3 7 टोटल। हाणे हिन में तव्हां ॿुधायो त डेटा तव्हांजी शुरू किथां थी थिए, यानी कहिड़ी लाइन खां शुरू थी थिए। ज़ाहिर पहिरीं लाइन में असांजा वेरिएबल जा नाला हूंदा आहिनि ऐं ॿी लाइन में असांजी डेटा हूंदी आहे, त असां उहा ॾींदासीं। कॾहिं असां 2-3 लाइनियूं अञा ख़ाली आहिनि त तव्हां उहे लाइनियूं छॾे उहा लाइन ॾींदो जितां तव्हांजी डेटा शुरू थी रही आहे। त उमूमी तौर ते असांजी जेका डेटा हूंदी आहे उहा ॿी लाइन हूंदी आहे। पहिरीं जा लाइन में उन जा नाला हूंदा आहिनि वेरिएबल जा ऐं ॿी लाइन में डेटा शुरू थी। इन करे मां हिते 2 लिखियो आहे ऐं अव्हां बि 2 लिखो जेकॾहिं इहो आहे त। उन खां पोइ जेको आहे हिते आहे त ईच लाइन रिप्रेज़ेंट अ केस। छा हर लाइन रिप्रेज़ेंट केस खे थी रिप्रेज़ेंट करे? ज़ाहिर आहे हीअ हिकु लाइन जेका ही सब केस आहिनि, ही 1 केस 2 3 4 ऐं ही असांजा वेरिएबल आहिनि। हर लाइन हिकु केस आहे। हिन लाइन में ही ते तव्हांजा अची वेंदा वेरिएबल नेम ऐं हिते तव्हांजी केस नंबर 1 2 3 4।
हाणे हीअ लाइन असांजी केस में अची त इन करे असां हिनखे चेक कयोसीं त असांजी हर लाइन केस आहे हिकिड़ो। ऐं तंहिंखां पोइ आहे त हाउ मेनी केसिस डू यू वांट टू इम्पोर्ट, छा सभई केस तव्हां इम्पोर्ट करणु चाहियो था, या वरी कुझु पहिरियां जेके आहिनि से मिसाल के लिए असांजी हिन में जेका सैंपल साइज़ आहे उहा 366 आहे, छा तव्हां हिन में पहिरियां 100 केस भरणु चाहियो था त उहो लिखंदव, या पोयां 100 केस भरणु चाहियो था त हिन तव्हां लिखंदव, या तव्हां टोटल डेटा जो एप्रोक्सीमेटली 10% घुरायो था त 20% जेतिरो बि तव्हां घुरो, इहे ॿ ऑप्शन आहिनि। पर जीअं हिन में वीडियो में असां सभु जेके डेटा भरणु चाहियो था, इन करे मूं हिते इहो चेक कयो आहे। ऐं जेके तव्हां लाइ मुमकिन आहे त तव्हां इहो बि चेक कयो कि तव्हांजी ॿी का जेको आहे सो प्रेफरेंस आहिनि त तव्हां इन मुताबिक़ तव्हां हीउ चेक करे सघो था। ऐं तंहिंखां पोइ वरी तव्हां नेक्स्ट खे दॿाए प्रेस कंदो त असां स्टेप नंबर 4 में पुॼी वेंदासीं। हीउ स्टेप नंबर 4 आहे। जंहिं हिन में पुॼंदासीं त हिन जो पहिरियों सुवाल इहो थो करे त विच डिलीमीटर असां इस्तेमालु कयो आहे, स्पेस कयो आहे, सेमीकोलन कयो आहे, या टेप कयो आहे, या ॿियो कोई कयो आहे। हिन टिनी में जेकॾहिं कोई बि न आहे त असां अदर में वञी करे असां हिनखे ॿियो कुझु ॾेई सघूं था। पर जीअं त असां हिते टेप जेको आहे बटन जेको आहे स्पेस या डिलीमीटर ॾिनो आहे, इन करे असां हिनखे टेप। ऐं तंहिंखां पोइ आहे त लीडिंग हिनखे जेको आहे हिन में इम्पॉर्टेंट शइ इहा ई आहे जेका असांखे चूज़ करणी आहे। ऐं तंहिंखां पोइ नेक्स्ट तव्हां बटन खे वरी प्रेस कंदव त असां स्टेप नंबर 5 में पुॼी वेंदासीं। जॾहिं स्टेप नंबर 5 में पुॼी वेंदासीं त तव्हांखे ॿुधाईंदो त वेरिएबल नेम, पहिरियों वेरिएबल नालो कहिड़ो आहे, उहो GPB1 आहे। यानी तव्हांजी डेटा अची वई त इन मां तव्हां पक सम्झो त हाणे सॼी डेटा तव्हांजी अची वई आहे। जेके तव्हां हिनखे हिते क्लिक कंदव त हिते तव्हांजो GPB2 ईंदो, जेके हिते क्लिक कंदव GPB6 ईंदो। ऐं इहो बि ईंदो त तव्हांखे इहो ॿुधाए रहियो आहे त डेटा तव्हांजी सॼी शिफ्ट यानी इम्पोर्ट थी चुकी आहे। ओरिजिनल नालो जेको आहे उहो GPB1 आहे। जेके तव्हां हिनखे चेंज करणु चाहियो था त उहा तव्हां चेंज बि करे सघो था। या हिते बटन आहे डू नॉट इम्पोर्ट, जेके तव्हां इम्पोर्ट नथा करणु चाहियो त तव्हां इम्पोर्ट न कयो। ऐं उन खां पोइ तव्हां नेक्स्ट खे वरी प्रेस कंदव त तव्हां अची वेंदव हिते। हाणे हीअ तव्हांखे ॿुधायो त यू सक्सेसफुली डिफाइन द फॉर्मेट ऑफ योर टेक्स्ट फाइल। हाणे टेक्स्ट फाइल जेको पूरो फॉर्मेट आहे उहो सॼो तव्हां हिते ॿुधाए चुका आहियो। यानी इन मक़सदु इहो त सॼी डेटा जेका उहा इम्पोर्ट थी। जॾहिं तव्हां हिन स्टेप पुॼंदो त इन मां ज़ाहिर आहे त तव्हांजी सॼी डेटा जेका उहा इम्पोर्ट थी चुकी आहे। हाणे पहिरियों जेको असांजो स्टेप उन में तव्हां ॾिसंदव त हिते ॿ इमेज हुया, हिकिड़ो डेट फाइल जो इमेज हो ऐं ॿियो असांजो स्पेस। हाणे हिन मक़सदु इहो सॼी डेटा तव्हांजी जेका आहे उहा उन फॉर्मेट मां हिन फॉर्मेट में अची चुकी आहे, हाणे तव्हांजी इम्पोर्ट थी चुकी आहे। ऐं तंहिंखां पोइ असां नेक्स्ट खे प्रेस कंदासीं त पोइ असांखे हीअ फॉर्मेट मिली वेंदो। इन जो मक़सदु इहो थियो प्यारा दोस्तो त सॼी जेका डेटा असांजी उहा असांखे इम्पोर्ट थी वई। हाणे हिन डेटा ते तव्हां जेका बि का टेक्निक अप्लाई करणु चाहियो, जेको बि का कमु चाहियो, को ग्राफ ठाहिणु था चाहियो त उहो सॼो कमु तव्हां हिते करे सघो था। ऐं आख़िर में तमामु घणो शुक्रिया तव्हां हीअ वीडियो ॾिठी। उमेदु कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां, त जीअं वधि खां वधि जेको असांजी सॉफ्टवेयर इस्तेमालु थिए थो, इन जो जेको पैगाम आहे, इन जी का लर्निंग आहे, मुख़्तलिफ़ दोस्तनि ताईं पुॼे। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।